खबर शेयर कई पिया लाड़काणो में रिपोर्ट शेयर दिल बोस्ता जी। लाड़काणे में डिस्ट्रिक्ट काउंसिल जो इजलास ज़िले चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी की सदारत हेठ मीटिंग हॉल में थी गुजरियो, जंहिंमें यूनियन काउंसिल के मेंबरन ऐं ज़िले काउंसिल के अमलदारन तोड़े ऑफिसरन वॾे अंग में शिरकत कई। इजलास के एजेंटन ते ज़िले चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी मीडिया के ब्रीफिंग ॾींदे माहवाराना मामूली जेके इजलास थींदा आहिनि, अलहमदुलिल्लाह वो इजलास डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणे जो इजलास थियो। सभिनी मेंबरनि साहबनि शिरकत कई। हिन जी ख़ासि जेका रिथ हुई उहा हिते आई, जेका मेंबर ज़ाहिर चांडियो साहब पेश कई त सिंध में जेके असांजे सिंधु कैनाल ते मथां दरिया सिंधु जे मथां जेके 6 कैनाल ठाहिया था वञनि वफ़ाक़ तरफ़ां, हिकु तरफ़ो फ़ैसिलो थिए थो, उनजी मज़म्मत कई वई ऐं उनखे यकराए सां रद्द कयो वियो। असां वफ़ाक़ खां मुतालबो कयोसीं त अहिड़ियूं जेके रिथां जेके वफ़ाक़ खे ख़तरो पैदा थियनि, जेको सिंध खे नुक़सानु पैदा थिए, कॾहिं बि न कतन बि न असां हिनखे तस्लीम कंदासीं। असां सभई डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर, लाड़काणे ज़िले जो अवाम उनखे यकरा सां रद्द करे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडरशिप सां गॾु आहियूं, सिंध जे अवाम सां गॾु आहियूं। पाकिस्तान जे हवाले सां जेकॾहिं पाकिस्तान खे वधीक तरक़ी ॾियाणी आहे त अहिड़नि ग़लति मनसूबनि खां बिल्कुलु रिथ आई। असांजे अनिल कुमार साहब रिथ पेश कई, नवंदरे में जेको मर्डर थियो हिंदू जो, उनजे लाइ उन्हनि डिमांड कई त उनजी वॾे लेवल ते इंक्वायरी कई वञे। अॻु में ई असांजे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जे हिदायतनि ते हिते IG साहब जन आया, हिते होम मिनिस्टर साहब जन आया ऐं उनजी इंक्वायरी हले पई ऐं इंशाअल्लाह ताला उनजे खून सां इंसाफ़ कयो वेंदो ऐं उनजा क़ातिल जेके आहिनि उहे कैफ़ियत किरदार ते पुॼंदा।